अस्सलाम वालेकुम भाइरो जी। अॻ में असां इसम जा जेके 7 क़िस्म काइंड हुआ पढ़ियासीं ऐं उन खां पोइ इसम वाहिद ऐं इसम जमे पढ़ियासीं। त अॼु असां पढ़ंदासीं इसम मुज़किर छा आहे ऐं हू छा आहे, उन डेफिनेशन छा आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं बि मर्द यानी नर लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़े नालनि खे इसम मुज़किर चइबो आहे। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं बि मर्द यानी नर लाइ इस्तेमालु थियनि त अहिड़नि इसमनि खे इसम मुज़किर चइबो आहे। हाणे इसम मुज़किर यानी नर जे लाइ इस्तेमालु थिए उनखे इसम मुज़किर चइबो आहे। मिसाल तौरु ऐं उनजा मिसाल जेके असां वठंदासीं असांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। त इसम मुज़किर ही कुतो आहे। हाणे कुतो छा आहे, इहो छा आहे, इसम मुज़किर आहे। हू ॿिलो आहे। हाणे ॿिलो छा आहे, इहो बि छा आहे, इसम मुज़किर आहे। यानी हिकिड़ो हूंदो आहे असां वटि मादी, ॿियो हूंदो आहे नर। जेका नर लाइ असां जेको बि अखर यूज़ कयूं, जेको बि लफ़्ज़ यूज़ कयूं, उनखे मुज़किर इसम मुज़किर चइबो आहे। जेको मादी लाइ कजे उन इसम मोनस चइबो आहे। मिसाल तौरु मामा, चाचा, बाबा, भाउ, गॾा, घोड़ो। हाणे हितां ॾिसो, हिनमें हिकिड़ी शइ नोट कयो त इहे सभु जेके आहिनि नाला आहिनि, जेके इसम आहिनि, इहे सभु नर जा आहिनि। मिसाल मामा, उहो बि नर आहे। बाबा, उहो बि नर आहे। त ईअं जेके बि नाला आहिनि इहे इसम मुज़किर आहिनि। त इसम मुज़किर असां अॼु पढ़ियासीं ऐं नेक्स्ट वीडियो में असां इसम मोनस पढ़ंदासीं। अॼु जी टॉपिक में घणो कुझु सिखियो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।